Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. इमरान ख़ान जहिड़े माण्हूअ जो नालो वठण बि पसंदि नथी करियां। इमरान ख़ान नंढो माण्हू आहे, वॾनि जी वेड़ में अचण जी कोशिश न करे। मरियम नवाज़ जी गिलगित जे गोपस वारे इलाइक़े में चूंड जलसे खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म ते तनक़ीद। मरियम नवाज़ चयो त पाकिस्तान हिन वक़्तु सभ खां वॾे मसइले इमरान ख़ान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जाली हुकूमत खे हुकूमत ई नथा मञूं, उनखे कंहिं बि क़िस्म जी दरख़्वास्त न ॾींदासीं। नवाज़ शरीफ़ जे मुख़ालिफ़नि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उहे इख़्लाक़ खां किरियल आहिनि। हुक्मराननि खे इंतिक़ामी कारवायुनि ऐं बदज़बानी खां सवाइ ॿियो को कम बि नथो अचे। मैं उसका नाम भी लेना नहीं चाहती। मियां साहब ने तो उसको पहले कह के साइड पे कर दिया कि बेटा तुम्हारी लड़ाई नहीं है, तुम छोटे आदमी हो, इससे बाहर रहो। ये बड़ों की लड़ाई है। मेरी मजबूरी है कि मुझे अवाम के मुजरिम इमरान खान का नाम लेना पड़ता है। पाकिस्तान को आज जो बीमारी लाहक है उसका नाम है इमरान खान। इस जाली हुकूमत से दरखास्त नहीं करूंगी, मैंने कभी इस जाली हुकूमत को ना हुकूमत समझा है ना इससे दरखास्त की है। नवाज शरीफ को जिन मुखालिफिन का सामना है वो बहुत बहुत इखलाक से गिरे हुए लोग, और एक ही काम आता है जिसका नाम है इंतकाम। इमरान खान ने फाटा को मुकम्मल तौर पे खैबर पख्तूनख्वा में जब्त करके तमाम आईनी इख्तियारात दे दिए हैं और गिलगित बल्तिस्तान को भी सूबा बनाने का ऐलान कर दिया है। यहाँ पे एक पर्ची वाला आया है, उसको सुनता हूँ, वसीयत पे पर्ची पे उसको पार्टी मिली है और वो हर जगह पे पर्ची हिला रहा है। पर्ची हिला रहा है कि इसमें लिखा है कि सूबा बनाएंगे। अपने लोगों से रोटी कपड़ा मकान छीना। सबसे ज्यादा गुर्बत पाकिस्तान में कहाँ पे है? सिम में है। सबसे ज्यादा बच्चे भूख की वजह से कहाँ पे पाकिस्तान में भूख की वजह से अमवात होती है? घर में। सबसे बड़े शहर पाकिस्तान के कायद के पाकिस्तान को कचरे का ढेर इन्होंने बनाया। सबसे ज्यादा करप्ट सूबा सबसे बड़े डाकू सिंह के अंदर मौजूद है। गिलगित बल्तिस्तान में चूंड जलसे के खिताब दौरान वफाकी वज़ीर मुराद सईद जी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ते छिती तनक़ीद। मुराद सईद चयो त गिलगित जो अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी जे ॾटनि में न अचे। जंहिं पार्टी सिंध में कुझु न कयो, उहा गिलगित बल्तिस्तान जे अवाम जा कहिड़ा मसइला हल कंदी। पाकिस्तान में हिन वक़्तु सभ खां वधीक गुर्बत सिंध में आहे। बुख वेगे सभ खां वधीक ॿार थर में मरी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी कराची खे कचरे जे ढेर में तब्दील करे छॾियो। आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ सभ खां वधीक लुटेरा आहिनि। बिलावल ऐं मरियम नवाज़ रुगो मोहरे जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। पीपी चेयरमैन तरफ़ां गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जारी। नगर में चूंड जलसे के खिताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान 2 सालनि लाइ गिलगित जे अवाम लाइ को बि कमु न कयो। उबोरी सूबे वारो ऐलान रुगो डटो आहे। गिलगित जो अवाम चूंडुनि में पीपल्स पार्टी खे वोट ॾेई कामयाब बणाए त जीअं संदन मसइला हल थियनि। तब्दीली सरकार जी ज़ालिमानी पॉलिसी सबबि मुल्क में हर तबिको सरापा एहतिजाज बणियल आहे। ग़रीब दुश्मन हुकूमत हक़नि लाइ एहतिजाज कंदड़नि मथां बि तशद्दुद करे थी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में बरसात मुतासिर ख़ानदाननि खे समाजी तहफ़्फ़ुज़ तहत मुआवज़ा ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुआवज़े जी रक़म जारी करण बाबति हतमी मंज़ूरी लाइ काबीना जो इजलास जल्द घुराइण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास दौरान सूबे में बरसात सबबि थियल नुक़सान जो जाइज़ो वरितो वियो। मुतासिर ख़ानदाननि जी डेटा जी हिकु भेरो ॿीहर तस्दीक़ कराइण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मुतासिरनि जो सुञाणप कार्ड ॾिसण बाद ATM ज़रिए मुआवज़े जी रक़म जारी कई वेंदी। बरसात जी तबाहकारियुनि बाद कराची जे 6, हैदराबाद डिवीज़न जे 9, मीरपुर ख़ास डिवीज़न जे 3 ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे 2 ज़िलनि खे आफ़त सटल करार ॾिनो वियो। बरसातुनि सबबि 29 लख घर तबाह ऐं 12,90,000 माण्हू मुतासिर थिया। मुल्क में हिकु भेरो ॿीहर कोरोना जे केसिस में तेज़ी। वायरस वधीक 9 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 1650 नवां केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंग 3,44,839 थी वियो।
हैदराबाद सिविल अस्पताल में वधीक हिकु कोरोना मरीज़ फौती मिर्ज़ा इब्रार बेग खे 1 नवंबर ते कोरोना विघे अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। NCOC जो चवणु आहे त मुल्क में गुज़िरियल ॾींहुं कोरोना रिपोर्ट मुस्बत अचण जी शरह 4.9% रही। हैदराबाद में सभ खां वधीक शरह 16% रिकॉर्ड कई वई। कराची में कोरोना रिपोर्ट मुस्बत अचण जी शरह 7% थी वई। कोरोना जा केस वधण बाद इस्लामाबाद में 5 सब सेक्टर्स सील, I-834, G91, G104 ऐं G6 सब सेक्टर में शहरनि जी चिरपुर ते पाबंदी। PP अगवाण कमर ज़मा कायरा भी कोरोना वायरस जो शिकार। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम अध में छॾे इस्लामाबाद पहुची वियो। कमर ज़मा कायरा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद पाण खे आइसोलेट करे छॾियो। नवाज़ लीग अगवाण रिटायर्ड कैप्टन सफ़दर बि कोरोना जो शिकार। कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण खां पोइ पाण खे आइसोलेट करे छॾियो। सिंध एक्शन कमेटी बेटन ते वफाकी बालार खिलाफ 15 नवंबर ते कराची में रैली बाद गवर्नर हाउस आॾो जलसे जो ऐलान करे छॾियो। जाम शोरो में इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अगवाणनि तरफ़ां आइलैंड्स डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस गैर आइनी करार, जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी ऐं ॿियनि अगवाणनि चयो त सिंध हुकूमत सूबे जूं ज़मीनूं विकिणी छॾियूं। हाणे ॿेट ऐं कारूंझर खे बि खपाइण जी साज़िश कई पई वञे। वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ कराची में रैली ऐं जलसे दौरान सिंध एक्शन कमेटी में शामिल समूरनि जमायतुनि जा कारकुन शिरकत कंदा। पीपल्स पार्टी ऐं PTI खे सिंध जा वसीला फबाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जोही भरसां ॻोठ मज़ार जमाली में पीरसन जो लाश पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल मुंतकिल कयो। लाश जी 60 वरनि जे पीरसन उस्मान जमाली तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि जमाली बिरादरी जी 2 धुरनि में ज़मीनी तकरार तां पीरसन खे क़त्ल कयो वियो। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। कराची में मुसलमान थी पसंद जी शादी कंदड़ आरज़ू फातिमा जी उमिरि 14 खां 15 साल आहे। हुकूमत जे 6 रुकनी मेडिकल बोर्ड आरज़ू फातिमा जी उमिरि बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾी। आरज़ू राजा हिकु भेरो ॿीहर शेल्टर होम मुंतकिल। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त आरज़ू जंहिंसां मिलणु घुरे सिर्फ़ उन सां ई मुलाक़ात कराई वञे। ॿुधणी दौरान अदालत आॾो बयान ॾींदे नारी जो चवणु हो त कंहिं बि ज़बरदस्ती मज़हब तब्दील नाहे करायो। रज़ा ख़ुशी सां मुसलमान थियण बाद पसंद जी शादी कई अथमि। पुलिस केस में चाइल्ड मैरिज एक्ट जा कलम बि शामिल करे छॾिया। मकानी इदारनि वारे खाते जे अॻूणे सेक्रेटरी रोशन शेख सूदो 3 जवाबदारनि जी सरकारी ज़मीन जी गैर क़ानूनी अलॉटमेंट वारे केस में ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि खे 5-5 लख रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़मानत मिलियल जवाबदारनि में अॻूणो एडमिनिस्ट्रेटर कराची लाला फज़ल रहमान ऐं वसीम शामिल। नायब जो चवणु आहे त रोशन शेख सूदो 2 जवाबदारनि ते लांढी में सरकारी ज़मीन जी गैर क़ानूनी अलॉटमेंट जो इल्ज़ाम आहे। लाहौर में नैब ऑफिस ॿाहिरां हंगामे वारे केस में गिरफ़्तार नवाज़ लीग MPA ख्वाजा इमरान नज़ीर 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस ख्वाजा इमरान नज़ीर खे लाहौर जी दहशतगर्दी तौर अदालत आॾो पेश कयो। अदालत पुलिस खे इमरान नज़ीर खां जांच मुकमल करण ऐं सुभाणे ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ख्वाजा इमरान नज़ीर जी पेशी जे मौक़े ते दहशतगर्दी तौर अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। सांगड़ जे इलाइक़े खाही भरसां कारह जी तहमत में क़त्ल थियल नारी गुलशाना शर जो लाश गुजगोह में फुल ॾियूं भरसां दफ़नाइण जो इंकशाफ। तर जे बासरनि नारी जे वालिद खे मुबैना तौर ॻोठ मां निकाली ॾेई छॾी। गुलशाना शर जे वालिद मोहिब शर धीउ जो क़त्ल केस नाठी ऐं पुटनि सूदो 2 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। केस में नारी जो मुड़ुसु जुमन शर, भाउ ताजू शर, यूसुफ शर, गुलबेग शर ऐं ॿिया जवाबदार नामज़द। ज़रियनि जो चवणु आहे त बासरनि तरफ़ां केस तां हथु खणण लाइ नारी जे वालिद मथां दबाव विधो पियो वञे। पुलिस बि हेल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। गुलशाना शर जे क़त्ल में इस्तेमालु थियल बंदूक हथु करण जी दावा।
मीरपुर ख़ास इलाइक़े डिगड़ी में मुबैना तौर नशो ॾई इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणियल शागिर्दियाणी जे वारसनि पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। शागिर्दियाणी जे वालिद तरफ़ां जांच ऑफिसर ते धुर बणिजण ऐं जवाबदारनि खे बचाइण जी कोशिश जा इल्ज़ाम। SSP मीरपुर ख़ास शागिर्दियाणी जे वालिद जे मुतालबे ते SHO डिगड़ी असलम जमाली खे मुअतल करे छॾियो। नारी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस मुख्य जवाबदार इरफान जरवार खे बचाइण जा सांभा करे रही आहे, तंहिं करे अञा ताईं खेसि गिरफ़्तार नाहे कयो वियो। शागिर्दियाणी जी मेडिकल टेस्ट लाइ वरितल जुज़ा बि 4 ॾींहं गुज़रण बावजूदि थाणे ते ई पियल आहिनि। पुलिस जुज़ा टेस्ट लाइ ॼामशोरो लेबोरेटरी न उमाणिया। कोट ग़ुलाम मोहम्मद वेझो कारह जी तोहमत में क़त्ल कयल नारी गुलबानो सामी जे केस में अॻु भराई। पुलिस चइनि जवाबदारनि जावेद सामी, मिस्कीन अब्दुल्ला ऐं सतार सामी खे गिरफ़्तार करे वरितो। मक़ामी अदालत जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। पुलिस जो चवणु आहे त गुलबानो जे क़त्ल केस में नामज़द 3 जवाबदार अञा गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जवाबदार मुर्तज़ा, मुस्तफ़ा ऐं रमज़ान सामी जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी। मलीर जे गुलशने मेमार वारे इलाइक़े में पोलियो वर्कर खे हिरासां करण ऐं तंग करण जो इंकशाफ। पुलिस हिकु जवाबदार इमरान सुप्रो खे गिरफ़्तार करे वरितो। गुलशने मेमार थाणे जी पुलिस जो चवणु आहे त पोलियो वर्कर खे तंग करण जो केस 5 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार औरत वर्कर खे कुझु ॾींहंनि खां तंग कंदा हुआ। केस में शान कॉमरेड, गुल मोहम्मद, नादिर चांडियो ऐं अली ग़ुलाम भुंबरो जवाबदार तौरु नामज़द। इस्लामाबाद जी मारगला थाणे ते 3 परदेही औरतुनि खे हिरासां करण जो केस दाख़िल। नेशनल सिक्योरिटी ऑफिसर FO जी फ़रियाद ते दाख़िल केस में 3 नौजवान खे जवाबदार तौरु नामज़द कयो। फ़रियादी जो चवणु आहे त रोज़ ट्रेल 6 पर भरिसां 3 नौजवाननि परदेही औरतुनि खे हिरासां कयो ऐं धमकियूं ॾिनियूं। औरतुनि घणी देरि ताईं कोशिश बाद पाण खे बचाए वरितो। केस में जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। सखर जे बागड़जी वारे इलाइक़े में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल रशीद खरोस जे वारसनि जो एहतजाज। SSP सखर जे मुक़ाबले वारी दावा खे रद्द कयो वियो। औरतुनि ऐं ॿारनि सूधो मुज़ाहिरे दौरान पुलिस जो मुक़ाबलो जुड़तू करार। रशीद खरोस जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस मुख़ालिफ़नि जी चुर्च ते रशीद खे क़त्ल कयो आहे। हाणे वरी जुड़तू मुक़ाबले जो ड्रामो कयो पियो वञे। रशीद खरोस खे मारण वारे मामले जी जांच करे ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। SSP सखर इरफान समू दावा कई हुई त कच्चे में ऑपरेशन दौरान धाड़ेलनि सां मुक़ाबलो थियो, जंहिं दौरान लोहारी रशीद खरोस मारिजी वियो। पुलिस दावा बावजूदि मारिजी वियल रशीद खरोस जो ॾोही रिकॉर्ड ज़ाहिर न करे सघी। ठुल भरिसां ॻोठ पहलवान पहोड़ में बंदि पियल स्कूल ते पुलिस जो छापो। फहाशी जे इल्ज़ाम में औरतुनि सूधो 11 ॼणा गिरफ़्तार। B सेक्शन थाणे जी पुलिस गिरफ़्तार 3 औरतुनि ऐं 6 मर्दनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि ते बंदि पियल स्कूल में फहाशी जो कारोबार करण जो इल्ज़ाम आहे। रानीपुर में टाउन कमेटी जा कच्चा मुलाज़िम 4 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। रिटायर्ड मुलाज़िमा मुस्मात हूरा पेंशन न मिलण ख़िलाफ़ ॿार खपाइण लाइ निकिरी पई। औरत तरफ़ां शाही बाज़ार में ॿार विकिरो करण लाइ होका। मुस्मात हूरा जो चवणु आहे त 4 महीननि खां पेंशन न मिलण सबबि अचनि सूदो बुखूं काटण ते मजबूर आहियूं। औरत तरफ़ां पेंशन न मिलण जी सूरत में टाउन कमेटी ऑफिस आरो पाण साण जो चिताब। ऐं कराची जे नॉर्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार टैंकर बैंक में काहे पियो। हिकु मुलाज़िम फौत ऐं केतिराई ज़ख़्मी। रेस्क्यू टीमुनि मुलाज़िम जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त कटी पहाड़ी वेझो तेज़ रफ़्तार टैंकर ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण बाद बैंक में काहे पियो। हादसे सबबि हर पासे में इमारतुनि खे बि नुक़सानु पहुतो। ॼामशोरो भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार नींगरी खे चिभाटे मारे छॾियो। नींगरी अनीला खोसो रोड पार करे रही हुई त कार खे टक्कर हयो। पुलिस कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। नींगरी जो लाश लम्स मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख हेडलाइन जवान ठियूं तफसीली खबरों ने ब्रेक खबरों